पियो तॾहिं ख़ुशि ख़ैर मोहम्मद थो चए त पसो जीअं पाणी हर रंग में रलियो वञे तालिब ऐं मतलूब जी इहा ओञाणी सोच दिलि सियाणी ख़ासनि जी ख़ुशि ख़ैर मोहम्मद चए भिटाई साहब थो चए पियो त मूंखे मूं पिरिन ॿधी उछलियो ॿार में मथां पिया चवनि त मथां पांध पुसाए खूह में बि सटियो वियो ऐं मथां चऊं त ख़बरदार मत कपिड़ा पुसाए त हाणे भिटाई साहब मुर्शिद खां थो चए त पुछा थो करे त पई जा पातार कीअं रहे पुछण खां पाली साल खमूं सेखार पओ इन पांध जो कीअं बचा हाणे मुर्शिद पियो चवेसि त करे तरीक़त तकियो शरीयत सी निभाए अब ये मंज़िल आहिनि कहिड़ियूं शरीयत तरीक़त हक़ीक़त मार्फत इहो मार्फत जॾहिं मक़ाम मिलंदो आहे उहो थींदो आहे अॻ में आहे फना थियणु फना खां पोइ इस्बात थींदो आहे तव्हां ॾिसो तव्हां पाण कयो था पिया ॿिज आहे न ॿिज घरां खणी करे ॿनी में वेंदाऊं फना जी माना आहे ख़तमु करणु ॿिज खे सटे ज़मीन में मथां हर ॾींदाऊंसि हू पूरजी वेंदो आहे फना थी वेंदो आहे पोइ छा थींदो आहे फना थियण खां पोइ इस्बात थींदो आहे उतां निकिरी पवंदो आहे मुंहिंजा साईं फना खां पोइ इस्बात थींदो आहे माना ख़तमु थियण खां पोइ थी पवणो आहे पोइ इहो रंग केरु आहे इहो आहे माना शरीयत शरीयत ते तरीक़त जी माना आहे तर्क थियणु कंहिं ते उन्ही जे मथां तर्क थियणु फना थियणु पोइ थी पवंदो आहे हक़ीक़त जी थोरो मिसाल आहे मींहं जी कणी ज़ाहिर पवंदी आहे ॾिसण में ईंदी आहे मींहं जी कणी ज़मीन ते किरंदी त ॾिसण में ईंदी त हे मींहं जी कणी आहे पर उहा मींहं जी कणी कंहिं दरिया में किरे कंहिं वाटर में पवे समुंड में पवे उहा मींहं जी कणी समुंड में पवंदी आहे त ख़ुदि समुंड थी वेंदी आहे बानो जॾहिं इहा शरीयत ते तर्क थींदो आहे हक़ीक़त जो जॾहिं मां उन खे मंज़िल मिलंदी आहे मार्फत ख़ुदि नारो लॻंदो आहे अब उहो कंहिं उन चयो त मां ख़ुदि चवे पियो त हक़ मौजूदु मां में हक़ समाइजी वियो आहे मूं में मूं हक़ आहियां चई त तूं हक़ कीअं आहे तूं त इंसान आहे तूं हक़ चई त पोइ जंहिं महिल मां इहो नारो हणां उन महिल तव्हां शरीयत जो जेको कानून आहे उहो मुंहिंजे मथां जाइज़ आहे मुंहिंजा साईं उन महिल अलाह जी ज़ात इंसान में समाइजी वेंदी आहे अलाह थो चए जेको मुंहिंजो थी वेंदो आहे मां उन जा थी वेंदो आहियां हथ उन बाने जा हूंदा आहिनि पर उन हथ में जेको ताक़त ऐं कुवत हूंदी आहे मां अलाह जी हूंदी आहे नज़र उन जी हूंदी आहे उहा नज़र कंहिं मरीज़ ते खजी पवंदी आहे उहा शफ़ा जी हथ खजी पवंदा आहिनि उहे हथ त बाने जा हूंदा आहिनि पर उन में शफ़ा उन दुआ खे रंग जेको रुहानी हूंदो आहे मुंहुं अलाह जो हूंदो आहे मुंहिंजा साईं उहा मींहं जी कणी पोइ ख़ुदि दरिया थी वेंदो आहे इंसानु जॾहिं इन मक़ाम ते पहुचंदो आहे न पोइ इहो थी वेंदो आहे फना फिला इहो ख़ुदा में ग़र्क़ फना थी वेंदो आहे तॾहिं ॿियो फ़क़ीर थो फरमाए पियो चई त जे चाहीं सिर साईं कूं ॾेवां ई सिर कूं सेरा पा पेले सदक सचे दी ॾेकर कंगी कॾ गैर धड़ी गुंडवा पेले कल में पाक द अतुर मगा के सब जुल्फ दे पेच रखा पेले बक्ता पिछे सिर सरकार कूं ॾेवी सिर ॾेवण लाइक़ बणा पेले तो जो सिर वञा हुन जे मट कोन्हे अञा हिनखे सींगार अञा सोणो कर तॾहिं भिटाई साहब खे हादी पियो चवे त करे तरीक़त तकियो शरीयत सी निभाए हियो हक़ीक़त हेर तूं माग मार्फत ॼाण कुझु इन सबूती साण त पुछण खां पालो रहे कुझु इन सबूती साण त पुछण खां पालो रहे पुछण खां कीअं न पालो थींदो अबा कलंदर शाहबाद खे लुंग लॻल आहे हिन जान को कुल नफ़्सन ज़ाइक़तल मौत ओलो थियणो आहे पर इहे अलाह वारा मरी कोन विया आहिनि छा अलाह त चए मुंहिंजो रिज़्क़ था खाइनि पर तव्हां कोन था सम्झो पिया इहे मुंहिंजो रिज़्क़ खाइनि था जीअं तव्हां मुंहिंजो रिज़्क़ खाओ था पिया इहे मुंहिंजो रिज़्क़ खाईंदा आहिनि पर तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी कलंदर शाहबाद जा लुंग लाहे पियो केरु जेको ज़ाहिरी शराह वारो शरीयत वारा त ज़ाहिरी कमु कंदा न लुंग लांदा विया टरदा विया लांदा विया हा कलंदर शाहबाद चयो त हा पाण चई त राज़ इहे लुंग असांखे तूं न लाहे सघंदे
असां लालऊं असांखे इहे चोथा चढ़ियल आहिनि। हा कुझु असांखे बि साईं जो पारसी में हिकिड़ो शेर आहे, हक़ीक़त इहा आहे त ही आशिक जेके आहिनि न जीअं आया भिटाई साहिब जीअं बैतनि में चयो न त हुज इन सबूती साण त पुसण खां पालो रहे। अबा इहो पुसण आहे, हिन धरतीअ ते सॼी गंदगी आहे, ही धरती खूह आहे, हिन खूह में जेको पियो इहे कलंदर लाल जहिड़ा बची वेंदा। हा जीअं आया तीअं मोटी आ। तॾहिं उन फ़क़ीर फरमायो, फ़क़ीर चवे पियो त कन कट कापट कापणी कनोटिया कन चीर सुर्राम कली ऐं खाओड़ी भिटाई साहिब इन ॿिनि सुरनि में इन्हनि जोगिन खां मुतासिर थियो आहे, जोगिन सां रहियो आहे, इन्हनि जी रहणी कहणी खां ॾाढो ख़ुशि थियो आहे। पाण चवे पियो त कन कट कापट कापणी कनोटिया कन चीर सदा वेन साम्हूं आशिक उतर हीर तछा ॾेई तन खे हीअं साड़ियऊं शरीर हुजे फना चा फ़क़ीर हलो त तकिया पसूं तन जा। पर आया चए पियो त कन कट कापट कापणी कन जे कटाइन लागोटा लतीफ़ चवे माग न मटाइन हे जे ख़ुदी खे खाइन हलो त तकिया पसूं तन जा। पर कन कट कापट कापणी कनोटा कन कट दुआ जन दुखाया हली मथे हट आ खाक जनी जी खट हलो त तकिया पसूं तन जा। पर जिथे पखी न पैर उते टिमके बाड़ी, अबा जिथे पखी जो पैर हुजे उते आदम वञी सघंदो छा? तूं असां जहिड़ो वञी सघंदो छा? उते इंसान वञी नथो सघे। इहे आहिनि जंहिंसां मौला राज़ी आहे, जो उन खे मज़ो ई उते ईंदो आहे जिथे का बि न बूं हुजे, इंसान न हुजे, तन तनाई हुजे, हिकु अलाह हुजे, हिकु बानो हुजे। भिटाई साहिब थो चए त जिथे पखी न पैर उते टिमके बाहिड़ी ॿियो ॿारींदो केरु खाओड़नि जी खेर ॾींहं। मुंहिंजा साईं इहो इश्क़ आहे, इहो इश्क़ आहे। जंहिं बि इश्क़ कयो आहे उहा औरत हुजे या मर्द हुजे, औरत हुजे या मर्द हुजे। मुंहिंजा साईं बीबी राबिया बसरी, बीबी राबिया बसरी हिकु अलाह जी बानी आहे। उहा अलाह जे मोहबत में ईअं गर्क हुई, अलाह खे चए पई ते मुंहिंजा मौला जे मां तुंहिंजी जहनब खां डिॼी करे तुंहिंजी इबादत थी कयां त मूंखे जहनब में साण देरि न कर। जे मां तुंहिंजी हिन बाहि जहनब जी खां सरण खां डिॼी तुंहिंजी इबादत थी कयां त मूंखे साण देरि न कर। पर जे तुंहिंजी जन्नत जी मां ख़्वाहिश रखी करे हेड़ी मां इबादत थी कयां त मूंखे जन्नत तुंहिंजी न खपे। पर मुंहिंजा मौला जे मुंहिंजो तोसां इश्क़ आहे त पोइ पंहिंजी महिरबानी कर, पोइ तूं पंहिंजी महिरबानी कर। मुंहिंजा साईं इब्राहिम बिन अदम बादशाह आहे, 14 साल सजदा ॾींदो, जॾहिं वञे थो काबे जे ॿाहिरां पहुतो आहे उते आवाज़ आयो त इब्राहिम अदम बीह रहो, हिते काबो कोन्हे को, हिते काबो हिते कोन्हे को। पाण बीह रहियो, चई काबो अलाह जी आशियारी अचे थी, उनजो अॻु भरो थियण वियो आहे। उहा केरु आई? उहा बीबी राबिया बसरी हुई। मुंहिंजा साईं इब्राहिम बिन अदम अचे त अखियुनि मथां लुड़क वाहे थी पई ऐं काबो ॿाहिरों फिरेस थो पियो। हा काबो तवाफ़ थो करेसि पियो। चवे पियो त बीबी छा मादरा आहे? चई त इब्राहिम बिन अदम हा तूं काबे ॾे पंधु करे आए, पर मां पंहिंजे मालिक सां मोहबत कई आहे, काबो मां ॾे आयो आहे। काबो मुंहिंजो त ही मंज़िल आहे, ही इश्क वारनि जी मंज़िल आहे। इहा जेका मंज़िल आहे इहा इश्क वारनि जी आहे, इहा फना फिलाहत वारी मंज़िल आहे। ऐं हक़ीक़त इहा अथव, ॿुढल फ़क़ीर ज़ाहिरी त उन्हड़ो अबा हूंदो हिते लोडरनि में हो। हिकिड़ी माई थी चए मां 7 हज कया आहिनि, मां 7 हज उते वई आहियां काबतुल्लाह में तवाफ़ पई कयां त ॾिसां पई त ॿुढल फ़क़ीर फिरे थो पियो, ॿुढल फ़क़ीर फिरे थो पियो। मुंहिंजा साईं इहे ॿुढल फ़क़ीर हिकिड़ो दरवेश थो सरकी चए पियो त मां वेठो हुउमि थियो साईं जे किताब में, उन में हवालो उहो थो ॾिए पियो त मां वेठो हुउमि साईं खे ज़ोर ॾियूं पिया, ज़ोर ॾींदा वेठा हुआसीं थिया तां त हिकिड़ो दरवेश आयो जेको असां अॻ में ॾिठो ई कान हो। फ़क़ीर साहब पियो थियो अचण फिर उन पेर ते ज़ोर ॾियण जी कोशिशि कई, जीअं पेर ते हथ लॻा उन फ़क़ीर जा त ॿुढल फ़क़ीर दांह कई त अबा मारे छॾी, अबा मारे छॾी, अबा मारे छॾी। असां हैरान थी वियासीं त ही केरु फ़क़ीर हो ऐं फ़क़ीर खां एॾी बर्क कढाए छॾी अथई। पाण वठी करे ॿाहिरि पुछा कईसीं त तूं केरु आहे? पाण चई त मां अहल बैत आहियां, मां सैयद आहियां। अबा इहो अदब कंहिंजो,
इहो कंहिं फ़क़ीर, इहो ॿुढल फ़क़ीर सैयद जो अदब कयो। नबी करीम चयो आहे जंहिं मुंहिंजे अहल बैत सां मोहबत कई ॼण त मां सां मोहबत कई, जंहिं मां सां मोहबत कई अलाह सां मोहबत कई। अहल बैत सां मोहबत, बैत सां मोहबत हिकिड़ो सबूत आहे मोमिन जो। अहल बैत सां मोहबत ही सबूत आहे। पोइ मुंहिंजा साईं हमायूं वारो बुज़ुर्ग साहब हमायूं वारो हिते हिकिड़ो सैयद जो घर हो, काथे हमाऊ शरीफ़ में। मौली साहब हिकमत बि ॼाणींदो, तसौफ़ बि पढ़ियल हो, तसौफ़ जो बि आलिम हो ऐं पाण हिकमत जो कमु बि कंदड़ हो। ही ज़ाहिरी इल्म बि हो, पाण मौली साहब हो। पोइ जॾहिं हिकिड़ो अहल बैत कुराड़ो थी पियो, पाण हुनजा नींहं गिराए त साईं तव्हां असांजे वॾे जी हली तबियत ॾिसो। पाण हावेरी जे दर ते आया आहिनि, चयूं त हाणे साईं खे ॿाहिरि वठी अचो। साईं खे चयूं त साईं बुज़ुर्ग साहब आयो आहे, मौली साहब तव्हां निकिरी हलो, तव्हां उनखे तबियत ॾेखारियो। पाण चई त मौली साहब खे चओ तव्हां हावेरी में हलिया अचो, असां तव्हांखे इजाज़त था ॾियूं पिया। मौली अब्दुल गफ़ूर हमायूं शरीफ़ वारा पाण आया, नी करे चयो साईं तव्हांखे इजाज़त आहे। पाण दिस्तार हुयसि, वॾो पटको ॿधल हुयुसि, उहो पटको लाहे करे चई त ही हितां विछायो। हा, हिन तां विछायो, कमरे ताईं मुंहिंजो पटको विछायो ऐं पाण कपिड़ो वठी करे अखियूं ॿधियूं अथई। चई हिन कपिड़े जे मथां वठी हलो। हे मौली अब्दुल गफ़ूर केरु थींदो आहे जे सैयद जी हावेली में टपी करे ॾिसे त गुंदियूं हेॾां अथसि त चुल्ह हेॾां अथसि, मां केरु थींदो आहियां। पोइ मुंहिंजा साईं इहो अदब हो, इहो अदब हो जंहिंजे करे मौली साहब एॾे मक़ाम जो मालिक हो। अदब में ई सभु रंग अथव, बेअदब बेनसीब, बाअदब बानसीब। इहा अथव, इहा अदब जी रंग आहे। पर अदब कीअं मिलंदो आहे? अदब आहे मोहबत। इहो रंग लॻंदो ई तॾहिं आहे जॾहिं हादी वठिबो आहे। हादी न वठण खां अॻु में इंसान जो हादी केरु आहे? शैतान। शैतान आहे हुनजो, शैतान जो मुर्शिद आहे जेको विख विख ते हुनखे ग़लति कमु कराईंदो। पर हादी जो हथु वठिजी वियो, दुनिया खां तर्क थी वियो। दुनिया वारो गुनाह कंदो त न, सोचींदो बि न। गुनाह उहो सोचींदो बि न। हादी जंहिं बि न वरितो आहे, मुर्शिद जंहिं बि न वरितो आहे। ही हना उन जो दौरु अथव, पंहिंजो मुर्शिद वठो।